जो आईनो ॾिसो, असां कंहिंसां प्यार सां ॻाल्हायूं, मोहबत सां हलूं, असां कंहिंसां चङो अंदाज़ अपनायूं, कंहिंजी का मदद करूं, कंहिंसां कोई प्यार कयूं, कंहिंसां बहितर व्यवहार कयूं, कारोबार उथी वेठी दोस्ती संगत साथ नेम ध्यान असां चङे नमूने कयूं। असां ॾिसंदासीं जीअं असां पंहिंजो चहिरो आईने में ॾिसंदासीं, असांखे आईनो मुस्कुराईंदड़ ऐं बहकाईंदड़ चहिरो ॾेखारींदो वेंदो। पर असां पंहिंजो चहिरो ॾिसो, असांखे क्रोध साड़ जलन क्रोध हुजे, या कंहिंसां ग़लति व्यवहार कयूं या ग़लति सोचूं, कंहिंजे लाइ साड़ जलन हुजे, उन वक़्तु पंहिंजो चहिरो असां आईने में ॾिसूं। उन वक़्तु असांखे जेको चहिरो हूंदो पाण ई में ॾिसंदासीं, पंहिंजो पाण खे ई निफ़रत थींदी, यार अहिड़ो चहिरो मुंहिंजो छा थी विया। ग़लति चीज़ असांखे ग़लति चहिरो ॾेखारे। असां ॾिसूं न कॾहिं कॾहिं जेका चीज़ चङी हुजे उनखे बि ॾिसूं, ग़लति खे बि ॾिसूं। असां घर में वेही करे खाधो खायूं, हिकिड़ो खीर जो कप पियो या गिलास पियो, उन वक़्तु असां पंहिंजो चहिरो ॾिसूं की आहे। असां ॿाहिरि हुजे या घर में हुजूं, असां ड्रिंक खणूं, असां हिकु ॿ पैग वठूं, कुझु करूं, उन वक़्तु जीअं अचूं खाई पी करे पंहिंजो चहिरो आईने में ॾिसंदासीं, असांजो आईनो कीअं आहे, पतो पइजी वेंदो चहिरो कीअं आहे। चङी चीज़ में आईनो असांखे चहिरो बहकाईंदड़ ॾेखारींदो, ग़लति चीज़ में असांजो चहिरो ई बदिलियल ॾेखारींदो। तंहिंजे करे सुबुह जो बि असां पंहिंजो आईनो रखूं 10 मिंट, ऐं शाम जो बि 10 मिंट आईनो रखूं, ऐं पोइ जीअं सचा साईं चए, जॾहिं सुबुह जो 10 मिंट पंहिंजो पाण खे ॾिसूं, एसि ते सॼी सोच वीचार सभु पहुतर बहितर थी वेंदो। ऐं पोइ बक़ाया जेके सॼा 14 मिंट उहे थोरी सच साईं जो नेम ध्यान सिमरन करे, जेकर 10 मिंट असां बहितर सोचींदासीं, मथो नेम ध्यान कंदासीं, असांखे मालिक जी रहमत एतिरी मिलंदी, असांजो सॼो ॾींहुं बहितर थी करे गुज़रंदो, ख़ुशि ऐं ख़ुशहाल थी करे गुज़रंदो। ऐं जॾहिं असां वरी राति जो 10 मिंट पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, त पोइ जेकर असां चङो कयो हूंदोसीं, असां मुतमइन हूंदासीं, बहितर हूंदासीं, मथो नेम कंदासीं, असांखे मालिक जी रहमत मिलंदी। ऐं जेकॾहिं असां कुझु ग़लति कयो हूंदोसीं, ग़लति हलंदड़ हूंदासीं, त पोइ असांखे पछतावो थींदो, ॾुख थींदो, भई मां पंहिंजो पाण खे छो विञायो। पंहिंजी ग़लती पाण खे महसूसु थींदी। जॾहिं असांखे पाण खे ग़लती महसूसु कंदी, मूंखे हीअ न करणु खपंदो, न ॻाल्हाइणु खपंदो, न हलणु खपंदो, हीअ कमु न करणु खपंदो, त पोइ असांखे जेको पछतावो थींदो, असां उन पछताव खां बाद जेको मालिक जी नेम ध्यान 14 मिंट कंदासीं, उन सां जेका उनजी रहमत मिलंदी, असां जूं सभु कमियूं ऐं ख़राबियूं ख़तमु थी वेंदियूं, ऐं असां वरी नए सिर ताक़त पाए करे सुबुह जो नई जीवन खे वधी करे अॻिते सुख ऐं सलामती सां वधंदासीं, मालिक जी रहमत सां वधंदासीं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल थी करे वधंदासीं।